उमर वो आदिल हुक्मरान हुयो जैके सब खां पहिरीं क़ुरान हदीस जे मुतालिक फ़ैसिले करण जी आदत हुई, अदल जी आदत हुई, इंसाफ़ जी आदत हुई। चाहे मुझे ज़मीर जे अंदर, चाहे मुझे नफ्स जे मथां को भी मामलो गुज़रे, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुक्म है, क़ुरान जे हुक्म खे मां मुक़दम रखंदुमि। ॻाल्हि सम्झ में? जॾहिं काफ़िरनि ॾिठो त भेण ही हज़रत उमर जो लश्कर, हज़रत उमर जा सिपाही, हज़रत उमर जा फ़ौजी छाजे घिरनि था, अल्लाहु अकबर जी सदा बुलंद कयूं। जंहिं मैदान जे, जंहिं जिहाद जे मैदान ते पहुचंदा, अल्लाहु अकबर जी सदा खे बुलंद कयूं। इलाइक़नि जा इलाइक़ा फ़तह कंदा। आहिनि बि थोरड़ा, हथियार बि उन्हनि वटि थोरड़ा, मानी बि उन्हनि जी एतिरी ड्रव ते नाहे खाधल, उञायल, बुखायल, कमज़ोर माण्हू, पर जॾहिं पहुचनि था त अल्लाहु अकबर जी सदर सां इलाइक़नि जा इलाइक़ा फ़तह कंदा। पोइ कैसर रूम छा कयो, पंहिंजो हिकिड़ो क़ासिद मोकिलियईं हज़रत उमर ॾे। छा मोकिलियईं बाबा? नियापो खणण वारो। चईं हे टे शयूं ॾियां थो, उमर खे वञी तोहफ़े में ॾे। वञी ॾिसी त इन अमीरुल मोमिनीन में छा आहे, इन जे कद काठ खे ॾिसी आहे, इन जे हलण चलण खे ॾिसी आहे, इन जे रहन सहन खे ॾिसी आहे। आयो अची करे मदीने जे अंदरि पुछा कंहिं अन सय्यिदकुम, अव्हांजो सय्यद काथे आहे? हिकिड़े साहबी हुनखे चयो बल अमीरुन, असांजो सय्यद न, असांजो अमीरुल मोमिनीन हूंदो आहे। अमीरुल मोमिनीन माना जेको हुकूमत जे मथां क़ाइमु हुजे। चई भला तव्हांजो अमीरुल मोमिनीन किथे आहे? तॾहिं हिकिड़े माण्हू हुनखे चयो त हिन वक़्तु हज़रत उमर मस्जिद नबवी जी तामीर हले थी पई, गारो ठाहिनि था पिया। हिनखे परते करे विहार ॾिसो कर, गारो ठाहिनि था पिया, ऐं उन गारे जे अंदरि मज़दूरनि खे जेको आहे गारो ठाहे ॾियनि था पिया। काफ़ी सहाबा इकराम मज़दूरी कनि था पिया। क़ासिद जॾहिं आयो, हज़रत उमर साईं खे ॾिठईं, हज़रत उमर पाण गारे जे अंदरि लथो पियो आहे, कंहिं सामान सां खणी करे तगारियूं भरे भरे करे साहब इकराम खे ॾिए थो। उनखां पुछा कि उमर तूं आहे? चई हा। चई मुसलमाननि जो अमीरुल मोमिनीन तूं आहे? चई हा, मां उन्हनि मुसलमाननि जो ख़ादिम आहे। चई अजीब आहिनि असांजा माण्हू, हिन उमर खां रुझंदा जेको गारे जे अंदरि पाण बीठो आहे, हिन सादे उमर खां रुझंदा जेको गारे जे अंदरि पाण बीठो आहे, जंहिंजे वीचारे जी हैसियत इहा आहे गारे जे अंदरि बीठो आहे। चए पंहिंजो मक़सदु जो मामिलो बयानु कर, छा कमु आहे तुंहिंजो? चए साईं असांजो जेको सल्तनत जो मालिक आहे, बादशाह आहे, कैसर रूम वारो, उन तव्हांजे लाइ टे तोहफ़ा मोकिलिया आहिनि। घणा तोहफ़ा बाबा? टे। हज़रत उमर चुस्त छा आहे? चए साईं हे हिकिड़ी ज़हर जी शीशी ॾिनी अथई। छा जी शीशी बाबा? चए उमर खे चओ हीअ ज़हर जी शीशी खणी करे जंहिं पासे न दुश्मन अचे, जंहिं घिटीअ में दुश्मन अचे, ज़हर जी शीशी मां थोरो लाहे करे उन घिटी में हारे छॾे, दुश्मन पहुचंदा, उन्हनि खे तीर लॻण जी ज़रूरत न पवंदी, अॻ में मरी वेंदा। जीअं अहिड़े कर। हज़रत उमर साईं हुन खां उहा शीशी वठी उनजो ढकणो खोले पढ़ी बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुर्रु मा इस्मिही शैउन फिल अर्ज़ि वला फिस समा वहुव समीउल अलीम। उहा पूरी शीशी पी करे हुनखे उछलाए ॾिनई, तॾहिं उहो बेहोश थी करे किरी पियो। बाद में जॾहिं होश में आयो, चए उमर किथे आहे? चए साॻी जाइ ते मौजूदु आहे, साहब इकराम खे गारे जे कम जे अंदरि जीअं मशगूल हुयो ईअं ई आहे। चए उमर हे शीशी पी वएं? चई हा मां पी वियुमि। चई कुझु बि न कई? चई का शइ न कई। चई उमर हो त चए पियो इन जे सिंगण सां मरी वेंदा। चई ओ कैसर रूम जा क़ासिद, पंहिंजे कैसर रूम वारे खे वञी करे ॿुधाए तोखे पंहिंजनि ॿुधायो आहे ज़हर जी शीशी मारींदी आहे, मूंखे मोहम्मद मुस्तफ़ा ॿुधायो ख़ुदा जो हुकुम खां सवाइ का बि शइ न थींदी आहे। इहो तुंहिंजे जो अक़ीदो आहे। मां उमर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीवानो आहियां, हुज़ूर जी तालीम ते अमल करण वारो आहे। मुंहिंजे हुज़ूर ॿुधायो आहे जेसीं ताईं रब न चाहे त का बि शइ न थी सघंदी। चए साईं ॿियो तोहफ़ो बि मिलियो आहे, अतुर जी शीशी आहे। चई हेॾे कर। उहा अतुर जी शीशी हुन गारे में विझी करे उछलाए छॾियऊं। चई टियों छा आहे? चई हिकिड़ी बानी मोकिली अथऊं। हज़रत उमर साईं ऐलान फरमायो, आहे को साहबा ग़रीब ऐं मिसकीन हुजे जंहिंजी शादी न थियल हुजे, तॾहिं हिकिड़े मिसकीन साहबी चयो यार हज़रत अमीरुल मोमिनीन मां मिसकीन आहियां, मुंहिंजो निकाह न आहे थियल। हज़रत उमर उन बानी जो हुन सां निकाह कराए छॾियो। जॾहिं क़ासिद मोटी वियो तॾहिं माण्हू हज़ारनि जी तादाद में गुज़रा इंतज़ार में। ॾे हाल अहवाल उमर जी छा कैफ़ियत आहे? चई रब जो कसम आहे जेसीं ताईं उमर जीअरो आहे तव्हां इस्लाम जो इंच बि हासिलु कोन था करे सघो, और ज़र्रे बराबरि बि इस्लाम खे तव्हां तकलीफ़ न ॾेई सघंदव। छा उमर ऐं छा उमर जी हशमत आहे।
उमर जे सामूं जॾहिं बीहो, सादगी आहे, चतिन वारा कपिड़ा पाता पिया आहिनि, सादगी आहे, अमीरुल मोमिनीन थी करे बकरियूं चारे थो पियो, सादगी आहे, वण जे हेठां कची सिर लॻाए करे सुम्हे थो पियो, हेठि ज़मीन जे मथां सुम्हे थो पियो, आलीशान बंगला न आहिनि, आलीशान बॉडीगार्ड न आहिनि, ॿियो को मामिलो न आहे। सादगी जो आलम इहो आहे। जे दिलेरी जे मक़ाम ते अचूं त पूरी दुनिया जा दिलेर गॾु कर, जुर्रतमंद गॾु कर, बहादुर गॾु कर, हज़रत उमर जे हिकिड़े इंच जो मुक़ाबिलो बि कंहिं क़िस्म जो न करे सघंदा। ॻाल्हि